दोस्तों हींअर इन सदाबहार महफ़िल जो छहों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि तुंहिंजो दर दिलबर छॾे ॾस भला काॾे वञा। दोस्तों ही कलाम तमामु पंहिंजे वक़्त जो मशहूरु कलाम हो ऐं अॼु ताईं बि जेको आहे मशहूरु आहे ऐं अवाम ॾाढो चाह सां ॿुधे थी। दोस्तों उषा जराचाणी जा आशिक़ ॿुधनि था। दोस्तों इन जो शाइर आहे मनठार फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह। पंहिंजे वक़्त जो दरवेश हो दोस्तों, तमामु ख़ूबसूरत शाइरी कंदो ऐं रूहानी शाइरी कंदो दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूरवंद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हजाणो टंडे आदम खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां, अली हसन बच्चो हाला खां। उषा जराचाणी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 1 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूरवंद वसाण जे ताउन सां, जेको ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे जो रवासी ऐं उस्ताद जलालचाणी जो मदह परिस्तार दीवानो मस्तानो आशिक़ आहे दोस्तों, सचो आशिक़। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकेश कामरान जानी सिंधी। कसम खुदा दी दिल भरदा असां हरगिज़ छोड़ न वठूं। कसम खुदा दी दिल भरदा असां हरगिज़ छोड़ न वठूं। वॾा जंहिंजे ताईं असां पूरी तोड़ निभेसूं। जिंदड़ी सदके असां अचनो फ़र्क़ु न पैसूं। आख़िर गुलाम फरीद फौज वजार मने थी असां इहे यार मने। दिल पर छॾे दस भला चाढ़े वञा। दिल पर छॾे दस भला चाढ़े वञा। यार तोखे यार प्यारा ओ भार तोखे यार प्यारा दस भला चाढ़े वञा। सोचो पर दिल पर छॾे ओ दस भला चाढ़े वञा। दिल पर छॾे ओ दस भला चाढ़े वञा। यार तोखे यार प्यारा यार तोखे यार प्यारा दस भला चाढ़े वञा। सोचो पर दिल पर छॾे ओ दस भला चाढ़े वञा। सोचो पर दिल पर छॾे ओ दस भला चाढ़े। पेशकेश कामरान जानी सिंधी।
पर छॾे ओडस भला चाहे पेशकश कामरान जानी सिंधी भला